दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। काछे में कैंप कायम, कस्बो पटगुल मोहम्मद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सर्च ऑपरेशन, केतिराई शकी माण्हू हिरासत में। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻवानी में ज़िले भर में जारी ऑपरेशन अलमीज़ान जे ॿिए मरहले जे तसलसुल में अॼु कस्बो पटगुल मोहम्मद बागो लगारी, मीरनकोट लधो देड़ो, दौलतानी लगारी, सोभियाणी लगारी ऐं मज़ार भुरगड़ी समेत ॿियनि इलाइक़नि में पुलिस तरफ़ां वॾो सर्च ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान मर्द ऐं औरत अहलकारनि ते मुश्तमिल पुलिस जी वॾी नफ़री एक्टिव क्रिमिनल्स ऐं इश्तिहारी जवाबदारनि ख़िलाफ़ शकी ठिकाणनि ते छापा हयां। तलाशी दौरान 15 शकी माण्हू हिरासत में वरिता विया, जॾहिं त हथियार, मोटरसाइकिलूं ऐं मोबाइल फोन बि हथ कया विया। वधीक रिकॉर्ड जी तस्दीक जारी आहे। पुलिस क्रिमिनल्स जा 6 ठिकाणा ऐं मोर्चा बि साड़े तबाह करे छॾिया। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी चयो त पुलिस ऑपरेशन जो मक़सद ज़िले दादू खे मुकमल तौर ते ॾोहनि खां पाक करणु, अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण ऐं अमन अमान खे मुस्तक़बिल बुनियादनि ते मुस्तहकम करणु आहे। पुलिस जूं कार्रवाइयूं बग़ैर कंहिं इम्तियाज़ जे जारी रहंदियूं।